मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं कोई बंदो फजर जी नमाज़ न पढ़े छा उन जी ईद जी नमाज़ थी वेंदी या न। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणी आहे, कंहिं बि बंदे अगरि फजर नमाज़ न पढ़ी ऐं इन खां बाद में ईद जी नमाज़ न पढ़ी त फजर नमाज़ न करण जे करे हिन तमामु वॾी नेकी पंहिंजी ज़ाया करे छॾी। त क़यामत ॾींहुं हिन खां फ़र्ज़ु जेको हिन छॾे ॾिनी न, फ़र्ज़ जे बारे में हिन खां क़यामत ॾींहुं पुछा कई वेंदी। त फ़र्ज़ु हिकु अहिड़ी शइ आहे जेकी क़तन तौर ते माफ़ु न थींदी आहे। अहिड़ी तरह ईद नमाज़ जो हिनखे अजुर त मिलंदो हिकिड़े पासे, ॿिए पासे फजर नमाज़ ज़ाया करण जो हिनखे नुक़सानु क़यामत ॾींहुं खणणो पवंदो। त तमामु मुस्लमान जीअं ईद नमाज़ ते ज़ोर लॻाईंदा आहिनि त अहिड़ी तरह फजर नमाज़ ते बि ज़ोर लॻायो। ॾिसो, हे अलाह ताला जो हुकुम, अलाह ताला फ़र्ज़ु हिकिड़ो क़ुर हकीम में नमाज़ूं जेके 5 आहिनि, इहे अलाह ताला क़ुर हकीम में फ़र्ज़ु कयूं आहिनि। हाणे इहे नमाज़ूं कंहिं कंडीशन में छॾिणियूं ई न आहिनि। त असांजा नौजवान मुस्लमान सॼी राति जेको शॉपिंग करे ऐं सुबुह सां ईद नमाज़ ते बि मुश्किल सां पहुची सघंदा आहिनि। फजर नमाज़ परे जी ॻाल्हि आहे, उहा क़ज़ा ई कंदा, यकीन तौर ते क़ज़ा कंदा। जेके एतिकाफ़ में वेठा हूंदा उहे बि क़ज़ा कंदा आहिनि। ऐं जेके सॼो महीनो रमज़ान में फजर पाबंदी सां पढ़ंदा आहिनि, उहे बि ईद वारी जेकी फजर आहे उहा क़ज़ा करे छॾींदा आहिनि। त इहा फजर वॾी क़ीमती नमाज़ आहे। बल्कि तमामु नमाज़ूं ज़ोर, असर, मग़रिब, इशा, इहे सभु नमाज़ूं जेको लाज़मी आहिनि ऐं मुस्लमान जे मथां फ़र्ज़ु कयल आहिनि। त कंहिं कंडीशन में इहे नमाज़ूं न आहिनि छॾिणियूं, इहे फ़र्ज़ु कयल आहिनि। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे सम्झ नसीब अता फ़रमाए।